अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहाणी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भव ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढव जुञ शराब। पार्ट नंबर 36। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन जी घरवारी हज़रत अयूब जिन जे खाधो खाइण लाइ मानीअ जे लाइ, पर उनखे मानी बि कोन मिली। ईअं ॾियो। ईअं हिकिड़े गुरूब खे चयाईं मानीअ लाइ, ईअं ॾियो। उन्हनि माण्हुनि चयो त अगरि तूं तुंहिंजा मथे जा 2 वार खपाए ॾीं त असीं तोखे खाधो ॾियूं। उन मुअज़्ज़िमा पंहिंजा 2 वार कटे उन्हनि खे ॾिना ऐं उन्हनि खाधो ॾिनो। ईअं ॾियो। हज़रत अयूब लाइ खाधो हिकु ख़ुश्क सुकल मानीअ जो टुकड़ो हुयो, खणी आई। ईअं ॾियो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन खे सॾु करणु लॻी। ईअं ॾियो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम उनखे आवाज़ु ॾिनो ऐं हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे घरवारीअ उनजे वेझो आई। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन खे सुञातो ऐं इलाही नेमतुनि जो मुशाहिदो कयो, सजदो शुक्राने जो ॾिनाई। ईअं ॾियो। जॾहिं हज़रत अयूब अलैहिस्सलाम संदसि घरवारीअ जा वार कटियल ॾिठाई, ईअं ॾियो त ख़सबनाक थी वियो ऐं कसम खाधाई त आऊं तोखे सभु बेद हणंदुसि। ईअं ॾियो। जॾहिं हज़रत अयूब वार कटण जो सबबु पुछियो, हज़रत अयूब जे घरवारीअ जॾहिं सबबु ॿुधायो त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन ग़मगीन ऐं पंहिंजे कसम ते परेशान थियो। ख़ुदा वॾा आलम उन ते वही कयो त सन्हड़ा तमामु सना लईअ जा 100 तीलाड़ा खण, हिकिड़े ई भेरे तमामु आस्ते उन जे जिस्म ते हण त तुंहिंजो कसम पूरो थी वेंदो। ईअं ॾियो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन खे संदसि ज़ाइल थियल फर्ज़ंद बि मिलिया ऐं उन सां गॾु रहण लॻा। ईअं ॾियो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन फरमायो, मुंहिंजा परवरदिगार, मुंहिंजो हाल ज़ाहिर आहे। ईअं ॾियो। हज़रत अयूब जिन जी दुआ मुस्तजाब थी, उन जूं सभु तकलीफ़ूं दूर थियूं, सभई नेमतूं वापसि मिलियसि। चयाईं, ए परवरदिगार, तुंहिंजो फज़्ल। ईअं ॾियो। मुंहिंजूं तकलीफ़ूं इंतिहा खे पहुतियूं ऐं तूं सभिनी रहम करण वारनि खां तमामु घणो रहम करण वारो आहीं। ईअं ॾियो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम 7 साल बेगुनाह तकलीफ़ मुसीबत में हुया। अल्लाह रहमान रहीम वरी 63 हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन जी उमिरि 73 साल उनजी हुई। हज़रत अयूब अलैहिस्सलाम 7 साल बेगुनाह तकलीफ़ मुसीबत में मुब्तला हुयो। उन वक़्तु हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन जी उमिरि 73 साल हुई। अल्लाह रहमान रहीम वरी 73 साल उन जी उमिरि वधाए छॾी। ईअं ॾियो। हज़रत शोएब अलैहिस्सलाम शहर मदीन जे माण्हुनि ते मबूस हुयो। हज़रत शोएब माण्हुनि खे चवंदो हुयो, ख़ुदा जी इबादत करियो, उन खां सवाइ ॿियो केर बि महबूद कोन्हे। ईअं चयो। साहिमी माप खे पूरो पूरो तोड़ियो, माण्हुनि खे शइ घटि न ॾियो, ज़मीन ते उन जे फ़साद न पखेड़ियो, जॾहिं त ख़ुदा उन जी इस्लाह फ़रमाई आहे। तव्हांजे लाइ इहो बहितर आहे अगरि तव्हां ईमान ऐं एतक़ाद रखो था। ख़ुदा जी राह में वेही ईमान वारनि जो रस्तो न रोकियो। राय ख़ुदा जे माण्हुनि जी निगाहुनि में बातुनि न करियो। उन वक़्त खे यादि करियो जॾहिं तव्हीं थोरा हुया, ख़ुदा तव्हांखे कसरत अता कई। ईअं ॾियो। ॾिसो, फ़साद पखेड़ण वारनि जो अंजाम कहिड़ो थियो। अगरि तव्हां में हिकिड़ो गुरोह अहिड़ो ईमान आंदो जंहिंसां गॾु आऊं मबूस थियुसि। ईअं ॾियो। हिकिड़ो गुरोह अहिड़ो जंहिं ईमान कोन आंदो त सब्र करियो त ख़ुदा पंहिंजे दरमियान कहिड़ो हुकुम थो करे। ईअं ॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन हुकुम करण वारो आहे। ईअं ॾियो। हज़रत शोएब अलैहिस्सलाम जिन जी क़ौम जे सरदारनि ऐं बुज़ुर्गनि इनकार कयो। उन्हनि चयो, ऐं शोएब, तूं ऐं जिन तो ते ईमान आंदो आहे उहे निकिरी वञो,
या टवीह माण्हू असांजे दीन ते वापसि अचो। हज़रत शोएब अलैहिस्सलाम कयो, अगरि असीं तव्हांजे दीन में अचूं त ख़ुदा ते ग़लति बहतान हूंदो, उन खां पोइ जो ख़ुदा असांखे निजात ॾे, इहो असांखे मुनासिबु कोन्हे त असीं बग़ैर हुकुम ख़ुदा जे दीन बातिल जे तरफ़ वापसि वञूं।